अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ग़ुलाम हुसैन ॾेपर जी कहाणी ऐं उन वफ़ात कीअं कई, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू पिया कयूं। त दोस्तों तव्हांजो टाइम न पिया वेस्ट कयूं, तो दोस्तों वीडियो स्टार्ट पे कयूं। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों सिंध जो मशहूर अदाकार ग़ुलाम हुसैन ॾेपर परियल जे नाले सां तमामु घणो मशहूरु आहे ऐं जीअं त पत्थर दुनिया ड्रामो हुयो ऐं उन ड्रामे में हिन जो परियल जे नाले सां करेक्टर्स हुयो। दोस्तों उन जो असली नालो आहे ग़ुलाम हुसैन ॾेपर ऐं जीअं त ही काथे ॼाओ हो 1958 ईस्वीअ में शहदाद कोट में नसीराबाद ऐं ज़िलो कंबर शहदाद कोट में पैदा थियो हुयो ग़ुलाम हुसैन ॾेपर। ऐं दोस्तों इन खां अलावा ग़ुलाम हुसैन ॾेपर जी तालीम इंटर ताईं हुई ऐं ग़ुलाम हुसैन ॾेपर खे अदाकारीअ जो नंढपिण खां ई तमामु घणो अदाकारीअ जो शौक़ु हूंदो हुयो। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर पंहिंजे फ़न जी शुरूआति स्टेज जे ड्रामनि खां शुरूआति कई ऐं जीअं त सुठा परफॉर्मेंस ॾेखारींदो हुयो ऐं जीअं त हिन उते छोकिरीअ जो रोल कयो हुयो। ऐं ग़ुलाम हुसैन ॾेपर जा केतिरा ई ड्रामा PTV ते हलंदा हुया ऐं जीअं त KTN ते बि पिणु हलंदा हुया। ऐं इन खां अलावा हिन जा सिंधी ड्रामा केतिरनि ई चैनल ते नशरियात कया विया हुया। ऐं दोस्तों इन खां अलावा ग़ुलाम हुसैन ॾेपर जी स्टेज ड्रामो कुझु मशहूरु हो। उन्हनि जा नाला कुझु ही हा अमुन, शैतान, भाउ जो वेरी, इहे हिन जा स्टेज ड्रामा हुआ। ऐं हाणे अचूं था KTN ते हिन जा कहिड़ा ड्रामा हुआ उहे असां नाला खणंदासीं। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर जो KTN ते पहिरियों ड्रामो तपश हो। उन खां बाद में वकोड़ियल वजूद हुयो, पत्थर दुनिया हुई, रवाज हुयो ऐं मुसाफ़िर हुयो। ऐं इन खां अलावा ॿियनि केतिरनि ई फिल्मुनि में ही कमु करे चुको आहे। ऐं दोस्तों फाइनली ॻाल्हि इहा पिया कयूं त ग़ुलाम हुसैन ॾेपर जी आख़िर कहिड़ी फिल्म हुई जंहिंमें हिन जी डेथ थी वई आहे, याने उहा कहिड़ी फिल्म हुई ऐं उन फिल्म कहिड़ी जी शूटिंग हली रही हुई जो ग़ुलाम हुसैन उन फिल्म जी शूटिंग दौरान इंतकाल करे वियो हुयो, याने हिन खे दिलि जो दौरो पइजी वियो हुयो ऐं ही मरी वियो हुयो। दोस्तों असां उन फिल्म जो नालो खणंदासीं। दोस्तों उन फिल्म जो नालो हुयो तेज़ाब ऐं उन फिल्म में हिन खे रोल ॾिनो वियो हुयो जरे जो ऐं उन रोल सबबु ऐं ही उते स्कूल में पंहिंजी फिल्म जो रोल कंदे हिन खे दिलि जो दौरो पइजी वियो हुयो। ऐं जीअं त कैमरामैन खे लॻो त हिन खे दिलि जो दौरो नाहे ऐं जीअं त ही एक्टिंग पिणु करे पियो, पर हक़ीक़त में त हिन खे दिलि जो दौरो पइजी चुको हुयो ऐं पोइ ही हक़ीक़त में वफ़ात करे वियो हुयो। दोस्तों ग़ुलाम हुसैन ॾेपर जो वफ़ात जो इहो ॿुधी सिंध वासियुनि खे तमामु घणो ॾुखु पहुतो हुयो ऐं ग़ुलाम हुसैन ॾेपर सिंध जो भलो ऐं मशहूरु अदाकार पिणु रहियो हुयो। दोस्तों उन फिल्म जो नालो हुयो तेज़ाब, जीअं त उहा सिंधी टेली फिल्म हुई ऐं जंहिंमें हिन वफ़ात कई हुई। दोस्तों ही हुई ग़ुलाम हुसैन ॾेपर जी कहाणी। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों ऐसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।